पढ़े छरा बेखबर अञा ये सांवल वारा कोन मोटिया आहिनि छा? न बाबा, अञा त कोन मोटिया आहिनि। ऐं जेकर सावल वारनि खे दीनू न मिलियो ऐं मुआरी इहा ख़बर कूड़ी निकिती त इहो सावल पहिरियों ई बंदूक मूंखे हणंदो। अरे ख़बर सोराना छा अरड़ाना पक्का ये सांवल वारा अची ने शेर लाई मुराद खे बंदूकूं हणंदा बंदूकूं। यार बाबा, शेर लाइ मुराद त असांखे बचाइण लाइ आहिनि। जेकर उहे मरी पिया त पोइ असांखे केरु बचाईंदो? ये सांवल वारा फुल लाइट तारा यानी शेरल ऐं डिम लाइट तारा इहो मुराद खे हणी मारे विझंदा न, पोइ ॿ खूंड इहे, टियों खूंड इहो भाणे वारो, इहे टोटल कर त इहे थिया 3 खूंड ऐं हुननि जा बि 3 खूंड। हाणे हिसाब किताब त इक्वल थी वियो न, माना बराबरि थी वियो न। पोइ असां हिन दुश्मनीअ मां आज़ादु थी वेंदासीं, आज़ादु। बाबा सोचो त सुठो अथई, पर ख़ुदा करे ईअं ई थिए। अड़े जरा ईअं ई थींदो, बिल्कुलु ईअं ई थींदो। मूं वड़े तारा गोल तारा वारो कमु स्टार्ट करे छॾियो आहे। तूं वेही हाणे मज़े सां ॾिस रूंडे जा रहड़ा त कीअं थो रूंडो रहड़ा हणे। यार बाबा, मूंखे त लॻे थो पाण सां गॾु मूंखे ज़रूरु माराईंदे तूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।